नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में कोरोना जी पखेड़ रोकण लाइ लॉकडाउन वारे ऐलान ते अमल कारोबारी मर्कज़ बंदि। ठारू शाही भरपासे, दरबेलो, मञठ ऐं दिल्ली कोटा में पुलिस बाज़ारूं बंदि करे छॾियूं आहिनि। दादू में पुलिस कार्रवाई दौरान केतिरनि ई खुलियल दुकाननि जो सामान बि उछलाए छॾियो। अमरकोट में हफ़्ते में 2 ॾींहं लॉकडाउन वारे ऐलान ते अमल समूरो कारोबार बंदि रहियो। मीरपुर बठोरो में बि हुकूमत जे ऐलान ते अमल न थी सघियो। समूरो कारोबार खुलियल रहियो, जॾहिं त डिस्ट्रिक्ट सांगड़ ऐं खिपरो जे भरपासे जे इलाइक़नि में दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में कोरोना जी पखेड़ रोकण लाइ लॉकडाउन वारे ऐलान ते अमल कारोबारी मर्कज़ बंदि। ठारू शाही भरपासे, दरबेलो, मञठ ऐं दिल्ली कोटा में पुलिस बाज़ारूं बंदि करे छॾियूं आहिनि। दादू में पुलिस कार्रवाई दौरान केतिरनि ई खुलियल दुकाननि जो सामान बि उछलाए छॾियो। अमरकोट में हफ़्ते में 2 ॾींहं लॉकडाउन वारे ऐलान ते अमल समूरो कारोबार बंदि रहियो। मीरपुर बठोरो में बि हुकूमत जे ऐलान ते अमल न थी सघियो। समूरो कारोबार खुलियल रहियो, जॾहिं त डिस्ट्रिक्ट सांगड़ ऐं खिपरो जे भरपासे जे इलाइक़नि में दुकान जुज़वी तौर ते खुलियल आहिनि। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे।